सेवण मावा के खबर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके में कणक जी पोखाईअ जो सिलसिलो जारी। कणक जे ॿिज ऐं कलर जे अघनि में सेवण ऐं भान सईदाबाद जे वापारनि ऐं डीलरनि अञा ताईं घटिताई न आंदी, पर ॿीणो कलर जी खोट ॼाणाई कलर के ब्लैक ते विकिरो करण लॻा। पर सेवण ऐं भान सईदाबाद जा वापारी ऐं डीलरनि गवर्नमेंट जे अघनि जी जेका कुझु ॾींहं अॻु लिस्ट जारी थी हुई उन ते सेवण ऐं भान सईदाबाद जा वापारी अमल न करे रहिया आहिनि। ग़रीब हारियुनि खे कलर जी खोट ॼाणाए कलर जो अघु वधाए छॾियो आहे, जंहिंजे करे तालका सेवण जो हारी सख़्त परेशान नज़र अची रहियो आहे। जॾहिं त कलर जे हथ जी खोटाई ॼाणाए DAP ऐं यूरिया कलर जे अघनि में हथरादू वाध करे छॾी आहे। जॾहिं त सेवण ऐं भान सईदाबाद जे वापारनि कणक जे ॿिज जो अघु पिणु वधाए छॾियो आहे। वापारनि ऐं डीलरनि कलर DAP ऐं कलर एंग्रो यूरिया जे अघनि में हथ जी वाध करे छॾी आहे। सेवण तालके जे ग़रीब हारियुनि डिप्टी कमिश्नर जामशोरो ऐं असिस्टेंट कमिश्नर सेवण ऐं एग्रीकल्चर खाते ज़िला जामशोरो तालका सेवण जे एग्रीकल्चर खाते जे अमलदारनि खां घुर कई आहे त सेवण तालके में कणक जे ॿिज ऐं DAP कलर ऐं एंग्रो यूरिया कलर जी खोट ऐं हथरादू वधायल अघनि ते कंट्रोल करायो वञे ऐं ॿिज कलर विकिरो कंदड़ वापारियुनि ऐं डीलरनि जे दुकाननि ते छापा हणी सरकारी मुक़ररु थियल अघनि ते कलर ऐं ॿिज विकिरो करायो वञे।